4 ॾींहं अॻु नवाबशाह भरिसां ॻोठ हबीबुल्ला बरोच जे रहवासी खे PMU अस्पताल में नांग खणण जी वैक्सीन न मिलण सबबि फोत थियल नौजवान अब्दुल वहीद बरोही जे वारसनि ऐं बरोही बिरादरी पारां एहतजाज कयो वियो। नौजवान जे वारस भाइरनि शहीद अहमद बरोही, नदीम अहमद बरोही ऐं बरोही बिरादरी सभी माण्हुनि नेक मर्द फ़कीर वाहिद बख्श बरोही, अब्दुल लतीफ़ बरोही, खैर मोहम्मद बरोही, STP अॻवान सैयद रुस्तम शाह, मोहम्मद आज़म रिंद, गुलाम मुस्तफ़ा ख़ासकिले ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो त 4 ॾींहं अॻु उन्हनि जे नौजवान अब्दुल वहीद बरोही खे नांग ॾंग हयो हो, जंहिंखे PMU अस्पताल नवाबशाह जे मेडिकल वार्ड 2 में दाख़िल करायोसीं, जिते इंचार्ज डॉक्टर अब्दुल अज़ीज़ सहतो खे वैक्सीन लॻाइण जो चयो। हुन चयो त असां वटि नांग खणण जी वैक्सीन मौजूदु न आहे। सईद अहमद ऐं नदीम अहमद बरोही चयो त असां PMU अस्पताल जे मेडिकल वार्ड जे इंचार्ज डॉक्टर अब्दुल अज़ीज़ सहतो ऐं ॿिए अमले खे भाउ खे नांग खणण जी वैक्सीन लॻाइण जूं मिंथू ऐं इलाज कंदा रहियासीं, पर उन्हनि ज़ालमनि खे को बि अहसासु न थियो। वैक्सीन न मिलण सबबि असांजो भाउ तड़पी तड़पी फोत थियो। हुननि मुताबिक़ त असांजे भाउ जे क़त्ल जो केस PMU अस्पताल जे मेडिकल वार्ड 2 जे इंचार्ज डॉक्टर अब्दुल अज़ीज़ सहतो ऐं ॿिए लाॻापियल अमले ख़िलाफ़ दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।